दादू रिपोर्ट सरवर जलाल सोलंकी मूजिब अगूणे सीनियर सूबाई वज़ीर तइलीम पीर मज़हरुल हक पारां हर साल जीअं सियारे में गवर्नमेंट प्राइमरी बुआज़ ऐं गर्ल्स स्कूलनि जे पहिरीं क्लास खां 5वीं क्लास जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि खे संदन फर्ज़ंद MPA बैरिस्टर पीर मुजीबुल हक पीपल्स पार्टी तहलका दादू सदर एम उमर पंवर उमदाद हुसैन दावत सां गॾु स्कूलनि में पहुची ॿारनि खे गरम स्वेटर ऐं जस्टियूं पारायूं। बैरिस्टर पीर मुजीबुल हक चयो आहे त मां फ़ख्र सां चवां थो त मुंहिंजो वालिद पीर मज़हरुल हक पंहिंजी प्राइमरी तइलीम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मज़दूराबाद मां हासिल कई हुई। मां वो फुल प्राइमरी तइलीम मेन स्कूल मां हासिल करे अॼु हिन मंज़िल ते पहुतो आहियां। हिन चयो आहे त पंहिंजे ॿारनि खे सरकारी स्कूलनि में वधि खां वधि दाख़िल करायो त जीअं उहो तइलीम जहिड़े ज़ेवर खां महरूम न थी सघनि ऐं मुल्क जी ख़िदमत करे सघनि। हिन वधीक चयो त मुंहिंजे वालिद पीर मज़हरुल हक जूं प्राइमरी स्कूल मज़दूराबाद सां बचपन जूं यादूं ऐं वाबस्ता आहिनि। हू अक्सर पंहिंजे उस्तादनि ऐं हम क्लासनि खे यादि कंदो आहे।